बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। नैब सखर जैकबाबाद रोड्स खाते जे 10 ठेकेदारनि ख़िलाफ़ वारंट जारी करे छॾिया। SSP खे 3 डिसंबर ताईं समूरनि ठेकेदारनि खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। ठेकेदारनि में फ़तेह मोहम्मद पुट झंडो, ग़ुलाम मोहम्मद पुट ग़ुलाम सरवर खोसो, खमीसो पुट मोहम्मद रमज़ान चन्नो, ज़ुल्फ़कार पुट अब्दुल हमीद बुरडो, इमरान पुट नूर मोहम्मद बहरानी समेत 10 ॼणा शामिल आहिनि। नैब सखर पारां ॼाणायल ठेकेदारनि जा 27 नवंबर ते गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। यादि रहे त ॼाणायल रेफरेंस में इंजीनियर एजाज़ मेमण गिरफ़्तार थियल हो, जेको कुझु महीना अॻु फौत थी चुको आहे। गिरफ़्तारी वारंट जारी थियण खां पोइ पुलिस पारां चढ़ायूं शुरू कयूं वयूं आहिनि, पर को बि ठेकेदार गिरफ़्तार न थी सघियो आहे। ज़िले जैकबाबाद में एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर ते कोरोना SOPs नज़रअंदाज। मिस्कीन औरतुनि जी रक़म मां कटौती लाइ एजेंट माफ़िया बि सरगर्म। जैकबाबाद जे मुख़्तलिफ़ सेंटर्स ते सरेआम 500 खां 1000 रुपया कटौती थियण लॻी। ज़िले इंतज़ामिया ख़बर हुजण बावजूद बेख़बर बणियल। गड़ी खैरो में भी एजेंट माफ़िया सरगर्म। शहीद भुट्टो जे कारकुननि पारां सेंटर ते पहुची कटौती न करण ते एजेंट माफ़िया सेंटर बंदि कराए छॾियो। औरतुनि खे दोदापुर सेंटर ते वञण जूं हिदायतूं। शहीद भुट्टो जे कारकुननि पारां एजेंट माफ़िया ख़िलाफ़ एहतजाज। संदन चवण हो त एजेंट माफ़िया पारां सेंटर ते भत्ताखोरी कई पई वञे। रोकण ते रक़म न हुजण जो बहानो ॼाणाए सेंटर बंदि करे ग़रीबनि खे रोलायो पियो वञे। DCM मुख़्तियार कार खे इतला ॾियण बावजूद कोई एक्शन न थी सघियो आहे। एजेंट माफ़िया खे सेंटर्स खां ॿाहिरि कढी केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कंदासीं। ठुल सेंटर्स ते भी औरतुनि खां रक़म कटौती जूं शिकायतूं आम। औरतुनि जी दाह बावजूद इंतज़ामिया नोटिस वठण खां लाचार बणियल। कंदकोट जे कच्चे वारे इलाइक़े में चौपाए माल ते सब्ज़ोई ऐं महर बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 3 ॼणा क़तल। पुलिस झेड़े खे मुक़ाबले जो रंग ॾेई धाड़ेल मारण जी दावा करे छॾी। ज़रियनि मूजिब कुझु ॾींहं अॻु पुलिस ऑपरेशन दौरान महर बिरादरी जा माण्हू पंहिंजो चौपायो माल छॾे फरार थी विया हुआ, जेको सब्ज़ोई बिरादरी वटां हथ अचण ते 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान ॾाॾू सब्ज़ोई, पुन्नू सब्ज़ोई ऐं ग़ुलाम शबीर महर मारिजी विया। होॾां SSP कश्मीर अमजद शेख अहिड़े झेड़े खे पुलिस मुक़ाबले जो रंग ॾींदे दावा कई आहे त कचे में मुग़वी हुसैन बख्श ऐं प्यारो लाशारी जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन दौरान 7 लख इनामी याफ़्ता ॾाॾू सब्ज़ोई ऐं 5 लख इनामी याफ़्ता पुन्नू सब्ज़ोई समेत ग़ुलाम शबीर महर मारिजी विया आहिनि। ठुल बैराज कॉलोनी में औरत जगुल ख़ातून आपघात करे छॾियो। औरत पाण मथां पिस्तौल जो फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। इत्तला ते पुलिस पहुची औरत जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो ऐं पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले करे छॾियो। पुलिस मूजिब जांच करे रहिया आहियूं। वाक़िए जो कारण मालूम न थी सघियो आहे। ठुल में डिग्री कॉलेज भरिसां तेज़ रफ़्तार वैगन कल्टी। वैगन खाई में किरण सबब औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में हसीना ख़ातून, सरदार बख्श ऐं ॿिया शामिल। अस्पताल दाख़िल। वैगन जैकबाबाद खां कंदकोट वञी रही हुई। जैकबाबाद में PP शहीद भुट्टो पारां 53 योम तासीस शहीद भुट्टो हाउस से ज़िलई सदर नदीम अहमद कुरैशी जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें अब्दुल समी सुमरो, नूर मोहम्मद मंजू, मोहम्मद अकरम थहीम, फयाज़ अहमद लाशारी, हैदरी कहर मामो, नज़ीर अहमद लाशारी, रियाज़ अहमद लाशारी, मोहम्मद अली करबलाई, निगार अहमद बिरोही ऐं कुर्बान हांबी समेत वॾे अंग में उहिदेदारनि ऐं कारकुननि शिरकत कई। तक़रीब खे नदीम कुरैशी ख़िताब कंदे चयो त असीं भुट्टे जा शैदाई आहियूं, इन ते फ़ख़्रु आहे। 3 नवंबर 1967 में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पार्टी जो बुनियाद रखे पाकिस्तानी सियासत में नवां लाड़ा आंदा, मुल्क खे 73 जो आइन ॾिनो, मुल्क खे एटमी ताक़त बणायो, कादियानियुनि खे काफ़र करार ॾिनो। मुबारकपुर में पुराने कार ऐं तकरार तां बंगलानी बिरादरी में झेड़ो। ॻोठ दुर मोहम्मद बंगलानी में 2 धुरियुनि विच में झेड़ो थी पियो। धक लॻण जे नतीजे में ज़मीन ते कमु कंदड़ उम्मीद अली बंगलानी ऐं साबिर बंगलानी समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस खे लेटर ॾेई सिविल अस्पताल जैकबाबाद मोकिले छॾियो ऐं 12 ॼणनि ख़िलाफ़ NC दाख़िल करण बाद झेड़े वारे हंधि ट्रैक्टर बि तहवील में वठी छॾियो। जोंगल में मेन रोड ते मोटरसाइकिल ऐं डॉटसन में टक्कर, नौजवान बनारस बंगलानी ज़ख़्मी, शिकारपुर अस्पताल मुंतकिल। पुलिस डॉटसन ड्राइवर खे गिरफ़्तार करे डॉटसन हिरासत में वठी छॾी। सोबतपुर में 1.5 साल बाद केयर टेस्टिंग सर्विस वसीले टेस्ट ॾेई पास थींदड़ उम्मीदवार मर्द तोड़े औरत उस्तादनि खे नौकरियुनि जा ऑर्डर मिली विया। ऑर्डर विरहाइण वारी तक़रीब गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज सोबतपुर में कोठाई वई। तक़रीब में 80 मेल ऐं फीमेल उम्मीदवारनि में ऑर्डर विरहाया विया। डेप्यूटी कमिश्नर सोबतपुर बीबर खान काकड़ ऐं ज़िले एजुकेशन ऑफिसर ज़िया रहमान मेंगल उम्मीदवारनि में ऑर्डर विरहाइण दौरान तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त CTS पास 80 मेल ऐं फीमेल उम्मीदवारनि में ऑर्डर विरहाया आहिनि। उम्मीद करियूं था त नौजवान नसल मुस्तक़बिल जे मेमारनि खे तालीम ॾियण में अहम किरदारु अदा करे साणनि तरक़ी जी राह हमवार कंदा ऐं पंहिंजी तालीमी सलाहियतनि ज़रिए मुल्क ऐं क़ौम जे बहितरीन मुस्तक़बिल लाइ शागिर्दनि जो रोशन मुस्तक़बिल वारो ख़्वाब साबिया करण लाइ साणनि भरपूर साकार कंदा। 1.5 साल बाद ऑर्डर मिलण ते उम्मीदवारनि ऐं संदन ख़ानदान में ख़ुशी जी लहर पखिड़िजी वई।
काजी अहमद अस्पताल में डॉक्टर ने दवाओं जी खोट खिलाफ वादतुल मुस्लिमीन पारा मौलाना अमीर हुसैन साजदी, मौलाना अता हुसैन चांडियो, मौलाना सैयद सज्जाद हुसैन शाह ॿियनि जी अॻवानी में तालका प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त तालका अस्पताल में डॉक्टर ने दवाउनि जी सख़्त खोट आहे, मरीज़नि खे रुपए जी गोरी बि नथी मिले ऐं न ई ज़ख़्मनि जी पट्टी थिए थी। हुननि घुर कंदे चयो त काज़ी अहमद तालका अस्पताल में सहूलतनि जी खोट पूरी करे शहरियुनि खे रिलीफ ॾिनो वञे। बख्शापुर वेझो बैटरी फाटण सबब 5 घरनि खे बाहि लॻी वई। ॻोठ ज़ाहिद डोमकी में बैटरी फाटण सबब मौला बख्श गोलाटो, ख़ालिद गोलाटो, तारिक गोलाटो ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा गोलाटो जे घरनि समेत 5 घर सड़ी रख थी विया। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। मुतासिरनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विछाई। टिकड़ी जी तालका अस्पताल में एमएस डॉक्टर हबीबुल्ला मेमण जे सहकार सां गोॾनि ऐं जोड़नि जे सूर जे इलाज लाइ हिकु ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो वियो ऐं मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। डॉक्टर ग़ुलाम नबी मेमण मीडिया खे ॿुधायो त अहिड़े क़िस्म जी कैंप 1 महीनो अॻु बि लॻाई वई हुई, जंहिंमें 100 मरीज़नि खे मुफ़्त चकासियो वियो हो। ज़रूरत हुअण सबब ॿीहर कैंप लॻाई वई आहे। काज़ी अहमद में पीरसन जो घर भातियुनि समेत भाणेजनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ सोनो खान चांडियो वासी पीरसन हाजी मोहम्मद यूसुफ चांडियो पंहिंजे घर भातियुनि मर्द औरत तोड़े मासूम ॿारनि समेत पंहिंजे भाणेजनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त भाणेजनि ज़िक्रिया चांडियो, यहिया चांडियो ऐं उन्हनि सां गॾु सेठ आचर ज़रदारी मुंहिंजे घर ते राति जो देर सां हमिलो करे घर भातियुनि औरतनि मासूम ॿारनि ते सख़्त तशद्दुद कयो ऐं मूंखे मथे में धक हणी ज़ख़्मी करे विधो ऐं धमकियूं ॾेई फ़रार थी विया। केस दाख़िल हुअण बावजूद पुलिस खेनि गिरफ़्तार न करे रही आहे। भाणेजनि खां ज़मीन ख़रीद कई हुई ऐं फ़ैसिलो बि थियो, जंहिंमें कूड़ा बि थिया आहिनि, पर तंहिं बावजूद मूं मथां ज़ुल्म कयो पियो वञे। पुलिस जे आला ऑफिसर्स खे अपील आहे त मूं मिसकीन सां इंसाफ़ कयो वञे। बडाणी में रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस ऐं सीरत गौस आज़म बाबति महफ़िल सजाई वई, जंहिंमें आशिकान रसूल वॾे अंग में शिरकत कई। ॻोठ कुतुबुद्दीन भुट्टो में महफ़िल ज़िक्र रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस ऐं सीरत गौस आज़म जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंजा महिमान ख़ासि पीर मोहम्मद करमुल्लाह इलाही अलमारूफ़ दिलबर साईं हुआ। जॾहिं त जलसे में नात ख़्वाननि शिरकत करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नात पढ़िया। महफ़िल खे दिलबर साईं ख़िताब कंदे चयो त असीं सभु मुसलमान आहियूं। असांजे महबूब ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे। मुसलमाननि खे घुर्जे त साईं जी ॾिनल वाट ते ज़िंदगी गुज़ारियूं ऐं 5 वक़्त नमाज़ जा पाबंद बणिजूं। घारो जे सहाफ़ी ख़ालिद अज़ीज़ जतोई ऐं पैरामेडिकल अॻवान सरफराज़ सूमरो विच में हलंदड़ तकरार अवामी प्रेस क्लब जे सदर बिलावल समो, आपका हेल्थ अॻवान करीम पांध ऐं पैरामेडिकल अॻवान अनवर जाखरो DHO ऑफिस मकली में ट्रैकड़ी कंदे ख़तमु करायो ऐं ॿिन्ही खे भाकुर पाराए खीर खंड करे छॾियो। शहदादपुर में नेशनल पीस कमेटी फॉर इंटरफेथ हार्मनी जो इजलास सूबाई चीफ ऑर्गेनाइज़र अब्दुल हफ़ीज़ जतोई जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में NPCIH जी डिवीजनल इंफॉर्मेशन सेक्रेटरी कराची गुलबानो ख़ासख़ैली, ग़ुलाम हैदर जमाली, कामरेड रसूल बख्श ऐं नदीम मेमण समेत ॿियनि शिरकत कई। जॾहिं त बाद में क़ौमी अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिब हम आहंगी जे वफ़द हफ़ीज़ जतोई जी अॻवानी में टालपुर हाउस शहजादपुर पहुची समाजी अॻवान मीर परवेज़ टालपुर सां मुलाक़ात कई ऐं हाणोकी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। ऐं जमीयत उलमा इस्लाम बलोचिस्तान जे सूबाई अॻवान ऑल पार्टीज़ एक्शन कमेटी जे चेयरमैन मीर ग़ुलाम रसूल लहड़ी चयो आहे त शहर में बदअमनी जी सूरत हाल ते ॻणती आहे। कुझु माण्हू पुलिस ऐं शहरियुनि विच में अमन अमान जे हवाले सां नफ़रतूं पखेड़ण जी कोशिश करे रहिया आहिनि। पुलिस ऑफिसर्स सुठे नमूने पंहिंजो फ़र्ज़ निभाए रहिया आहिनि। संदन मथां अजायो तनक़ीद कई पई वञे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन डेरा लायर में लहड़ी हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। तव्हांजूं हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobreezhd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।